कश्तियूं बीठियूं आहिनि ऐं हे ख़ूबसूरत वण बीठा आहिनि ऐं हिते असां बीठा आहियूं ऐं हे असांजा ढगा वञनि था पाणी में घिरी चरण। असांजो चाचो कुर्बान गऊं काहे हले थो चरण। हो असांजा ढगा आहिनि, हे चाचो कुर्बान जी गऊं आहे, चारण वञेसि थो काहे वञेसि थो। अगु बुको पर का ठगवा हाँ टाइम ना बाजरे को ते पंच चार आ वरा था डगोरा ना मौसम के दिला मौसम माशाल्लाह जबरदस्त है ना सफ़ा मन माशुक। दोस्तों असां वटि अॼु मौसम ॾिसो माशाल्लाह तमामु बेहतरीन मौसम ज़बरदस्त। तव्हांखे कीअं थो लॻे ऐं इहो हमरा ढगा काई थो वञे। मौसम चेक कयो मौसम काले तो वनी मोहम्मद ईसा पानी कोने झाक में काले तो वनी पिसाई करना माशाल्लाह वनी भली गड़े गड़े के स्पीड दे गाड़े गड़े के स्पीड दे हे 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 पानी कोने पानी है जाम पानी आ बंद में माशाल्लाह। दोस्तों यह गाड़ी बंद सां वञे पई जेको असांजो हे बंद आहे बचा बंद ऐं बंद जे ओले हिस्से में पानी बीठो आहे माशाल्लाह। हे कश्तियूं बीठियूं आहिनि ऐं हे ख़ूबसूरत वण बीठा आहिनि ऐं हिते असां बीठा आहियूं ऐं हे असांजा ढगा वञनि था पाणी में घिरी चरण। असांजो जो कुर्बान हिकिड़े गऊं खे महार कयूं वञे थो रस्ते में हथु विझी सो हाणे पाणी में वञनि था, असां बि पाणी में वेंदासीं लही हेठि। हे असांजा ढगा वञनि था, हलो 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 कदम वधाए अॻिते हलो चरण हलो हलो। और छोकरा बकोश हो खिसे खिसे उस्ती गए रे पटका तो कोशे जाई आ छोकरा शाह बकोश हो इन रे पटका तो को अल्लाह रे पट हो आ छोकरा छका उस्ती गए रे पट गए छे दास दे हथ्या ने अरे रे खमे रुथा बरा बाज रुने न हां अमरी पसा और ए भूलू चका उस्ती के बुडीनपुरी आ खिसा ने सही सही है सही सही छारे रोने मां ढगो नहीं छारन गात के ढगो छारनो। असां काछ जे इलाके में रहूं था उन जे करे असां वट गैस या बिजली जो को सिस्टम कोन है। इन जे करे काठियूं मेड़े था वञन बारड़ा नंढड़ा नंढड़ा छोकरा सो इन ते रंध पचा असां कंदा हूं, इन ते गुजारो कंदा हूं, मानी पचाईंदा हूं। ऐं हे असां जो कुर्बान बीठो आहे हिकड़ी गऊं उन जी आहे ॿ ढगा हे असां जा न जो कुर्बान चारे थो।